साईं पाण खे तो सुधारियो त बस। हिकिड़े मूंखे पुछो, चई त साईं मूंखे न मन में आयो आहे त जान खे सुधारे। मूं चयो हा। मुंहिंजो दस की दस तोखे घटि पड़ हेतिरी में की हा। मुंहिंजो हेतिरी में अरे साईं त वॾो कमु आहे जान खे सुधारण जो। मूं चयो पाण वटि ॻाल्हि थी एतिरी झटपट टिपटी वॼाए कमु वॾो आहे। मुंहिंजो वॾो सारे जहान खे सुधारण जो संकल्प थियो आहे। शुभ वीचार मूंखे वरी कर सदा कर तोखे जान सुधारणो आहे न की हा त बसि पाण खे सुधार। जान सुधरी सारो जान सुधरी वञे पर तूं जे न सुधरे त जयराम जी की जान सुधारण जी तोखे खपे ई कान्हे, ज़रूरत ई कान्हे। जान सुधरो पियो आहे, तूं रुॻो पाण खे सुधार। श्री राम श्री राम। जान खे तोखे सुधारणो आहे न त पाण खे सुधार बसि। पाण खे सुधारे त जान सुधरी वियो, सारो जान सुधरी वञे पर पाण न सुधरियासीं त हिकिड़े खे फांसी ते मिली कि झटि करे फांसी ॾियो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव थो, सुभाणे सिज कोन उभर सिज की न उभरंदो पोइ कीअं हलंदा माण्हू। रियासतूं हुयूं। हिकिड़े माण्हू खे भॼाइण थियो वञे राजा खे चयो त चए थो त सुभाणे सिज कोन उभर। राजा ॿुधो त सिज कोन उभरंदो। चई भेण सिज कोन उभरंदो पोइ कीअं थींदो, प्रजा कीअं हलंदी, ऐं कीअं प्रजा माना रहियत। चई हिनखे मूं वटि वठी अच। पोइ वठी आया। हिते ॿुधाए सिज कीअं कोन उभरंदो। चई साईं वरी त वठी आया, मूंखे फांसी ॾियो जिंद छुटे। पोइ मूं कूड़ी ॻाल्हि कान कई आहे। सुभाणे सिज कोन उभरंदो, मूंखे चाढ़ियो फांसी ते बसि। चई पर ॿुधाए सम्झाणी ॾे भेण सिज कीअं कोन उभरंदो सुभाणे। चई साईं हाणे मुंहिंजे सर ते हिते ई रखी आहे फांसीअ जो हुकुम ॿियो हाणे ऐं ईअं इहो फांसी जो हुकुम तव्हां लाहियो आहे पोइ फराहत में थियां पोइ तव्हांखे ॿुधायां ॻाल्हि। चई फांसी जो हुकुम माफ़ आहे, ॿुधाए ॻाल्हि। चई आऊं चढ़ंदो फांसीअ ते मुंहिंजे लाइ सिज कहिड़ो उभरंदो। मूं चाढ़ी, अम्मा चाढ़ी, अबे चाढ़ी, मूं न चाढ़ी क्या न चाढ़ी। ठीकु आहे न। हा तूं पाण सुधार, सभु कोई ते ज़िमेवारी आहे पंहिंजो। सही दुनिया जा माण्हू ॾाढा ख़राब ऐं बुरा कम पिया कनि पिया कनि त ॼण में वेंदा पाण तो में तुंहिंजो छा। तोखे को अचे तूं सुठी सलाह ॾे, सुठो रस्तो ॾस। जयराम जी तूं राति ॾींहुं पंहिंजे पाण खे सुधार। तोखे जान सुधारण जी आहे संकल्प त पाण सुधार, जान सुधरी। जयराम जी त असांखे पाण सुधारणो आहे। मन शरीर मन इन्हनि ते ज़ाब्तो रखिणो आहे। जेके कम करण जोगा से कजनि, जेके न करण जोगा उनखे नांग बुलाऊं भटू शेर जाड़ी दूर। श्री राम श्री राम। जीअं सतो गुण वधाईंदे त पोइ ख़बर पवंदी सत जी त सत छा आहे असत छा आहे। श्री राम। हिनजो नालो विवेक आहे। सत ऐं असत खे ॼाणण हिनजो नालो विवेक आहे। सत कहिड़ी शइ आहे साईं जेके ॾिसे थो सकी जो सत आहे सो हीअं न ॾिसंदे चमन जी अखियुनि सां। मूंढा न पश्यति पश्यति ज्ञान चक्षुष। सत खे तूं चम जी अखियुनि सां न ॾिसी सघंदे। सत माना जो सदा ई रहे। हे जेकी तव्हां ॾिसो था सृष्टियूं उन्हनि जूं का सत वस्तु आहे सो आधार आहे हिननि जो। असांजी उहा ई जान आहे जो सत आहे, ॼाण रूप आहे, आनंद रूप आहे। उन करे असीं महान आहियूं, असीं सागर आहियूं, असीं सिंधु आहियूं, असीं पूर्ण आहियूं। सी पूर्ण आनंद रूप जो हीअं सदा रहण वारो आनंद की उहो ई असीं आहियूं। जॾहिं तोखे ख़बर पवंदी ॿुधी पावन पवित्र थींदी पोइ तोखे ख़बर पवंदी त जंहिं शइ खे आऊं चाहियां थो सा मुंहिंजी जान आहे। माना सदा रहण वारो आनंद आऊं आहियां। सी उहो त भॻवानु आहे परमात्मा की भॻवानु ई तुंहिंजी जान बणियो वेठो आहे। सभिनी में हिकिड़ी जोत आहे, एको देव सर्वभूतेषु गूढ़। मणिया भले धार धार आहिनि, के नंढा के वॾा,